जेका नॉलेज आहे उन जे हिसाब सां 22 स्कूल ऐं आई फ्री कैम्प्स या 26 ऐं ॿिया खोड़ सारा अहिड़ा प्रोजेक्ट्स जेके सिगा पंहिंजे नाले रक़म कया आहिनि। हेल्थ ऐं एजुकेशन ते फोकस्ड हीअ ऑर्गेनाइज़ेशन अवां ऐं असांजे लाइ पतोड़े रही आहे, सिंध जे आवाम जे लाइ पतोड़े रही आहे। सिगा सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे बानी ऐं सरवाण मोहतरम डॉक्टर सुलेमान शेख साहब खे गुज़ारिश आहे त पाण हाणे स्टेज ते अचनि ऐं असांजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी ख़िदमत में भलीकार जा गुल वर्खा कनि। आला अलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदी। जनाब डॉक्टर बशीर अहमद शेख साहब वाइस चांसलर सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम, जनाब मोहम्मद इब्राहिम जोयो साहब असांजो बेहद काबिल एहतराम इंटेलेक्चुअल मुरब्बी ऐं महिरबान, मुंहिंजा प्यारा दोस्तों जेके तव्हां परॾीह मां आया आहियो, मुख़्तलिफ़ डायरेक्शन्स खां हिते पहुता आहियो। असांजो बेहद पुराणो एजुकेशनिस्ट जनाब मुराद अली मिर्ज़ा साहब, मुराद अली निज़ामणी साहब, डॉक्टर नूर मोहम्मद मेमन साहब, सिंध ग्रेजुएट हाउसिंग सोसाइटी जा साथी सुरेश ऐं मुंहिंजी टीम, असांजे हिंदू पंचायत हैदराबाद जो डॉक्टर श्रीचंद, हाला हिंदू पंचायत जो नंद कुमार लालवाणी ऐं ॿिया सभु मुंहिंजा प्यारा दोस्तों साथियों, अस्सलाम वालेकुम। असांजो ही साथ कल शाम खां शुरू थियो आहे। ही दोस्त कल 5 बजे धारे असां गॾु आहियूं एयरपोर्ट ते, उन खां वठी असीं गॾु आहियूं ऐं केतिरनि ई दोस्तनि असांखे यकीन खां ॿाहिरि वञी असांजी मदद कई। इन हद ताईं जो जेके मीडिया जा दोस्त आया, मुख़्तलिफ़ टेलीविज़न नेटवर्क्स जा माण्हू ऐं प्रेस जा दोस्त, इन्हनि सभिनी खे असां को बाक़ाइदा दावतनामो कोन मोकिलियो, इतला मोकिलियो। ईअं इतला कंहिं ॿिए जे सोर्स सां पियो, छाकाणि असां चाहियो पिए त हीउ तमामु एकेडमिक क़िस्म जो दौरो आहे, असांजा सीनियर सिटीज़न अचनि पिया ऐं उनखे असां कोई ख़ासि मक़सद लाइ को वधीक हाईलाइट करणु न पिया चाहियो। पर जेको मोहबत माण्हुनि स्पॉन्टेनियस ॾिनी आहे, वॉलंटरीली ॾिनी आहे, रज़ाकाराना तौरु ॾिनी आहे, उहा तमामु अहमियत जोगी आहे, जंहिंजो ज़िक्र करणु तमामु ज़रूरी आहे। उनखां पोइ अॼु असांजो सॼो ॾींहुं ठटे में कुझु अहम जायुनि ते वञणु थियो, जंहिंमें ठटे में बंबोर खां असां शुरूआत कई ऐं बंबोर में जेको हुते क्यूरेटर, उनजो स्टाफ, उनजा सभु माण्हू, उन्हनि जंहिं नमूने सां असांजी मदद कई, असांजे साथियुनि खे घुमायो ऐं उन्हनि जो बि थो रायतो आहे हुते कोन्हनि ऐं उहो गवर्नमेंट जो डिपार्टमेंट आहे, आर्कियोलॉजी जो शोबो आहे, फेडरल गवर्नमेंट जो डिपार्टमेंट आहे, पर जंहिं उत्साह सां उन्हनि असांजे साथियुनि खे मदद कई ऐं उनखां पोइ असां हालेजी वियासीं। हालेजी में तव्हांखे ख़बर आहे त हींअर परदेसी पखी ईंदा आहिनि, इन करे परदेसी पखियुनि खे परदेसी पखियुनि सां मिलणु वियासीं ऐं कुझु देसी पखी, इहो असांजी ममासिलत हुई। असां चाहियो पिए त इन सरीन एटमॉस्फेयर में, सरीन खे सिंधीअ में छा चइजे, बहरहाल इहो ॾाढो ख़ूबसूरत क़िस्म जो माहौल हो हुते, जंहिंजे लाइ हुते जे कंज़र्वेटर फज़ल शाह साहब असांजी ॾाढी मदद कई। हुते हिकिड़े असांजे महिरबानी दोस्त चांहि जो इंतज़ामु कयो। उनखां पोइ असां अॻिते वधियासीं ऐं असांखे मकड़ी में डॉक्टर इस्माइल पली जो, असांजे पीपल्स डॉक्टर्स फोरम जो ठटे जो सदर, उनजे पारां लंच जो इंतज़ामु कयो ऐं उनमें उन काफ़ी मुअज़्ज़िज़ीन शहर खे ऐं सियासतदाननि खे, MNAs खे इनवाइट कयो, जेके सभु काफ़ी देरि ताईं असांजो इंतज़ारु कंदा रहिया। असांखे पहुचण में देरि थी, पर जंहिं मोहबत सां उन्हनि असांजी, ऐं सम्झां थो त हुते पुरतपाक नमूने सां मुलाक़ात थी, सा बेहद लुभाईंदड़ हुई ऐं उन्हनि जो बि थोराइतो आहे। उनखां पोइ असां आयासीं कींजर ते असांजे तहलके नाज़िम ठटे ऐं यूनियन काउंसिल ठटे जे नाज़िमनि जे पारां गॾियल आजियाणो ऐं जेको मां सम्झां थो असांजे दोस्तनि ॾाढो इंजॉय कयो। हिकिड़ो त हुन वक़्तु सिजु लहण जो वक़्तु हो ऐं कींजर जे किनारे सिजु लहण जो मंज़रु ऐं हिन मौसम में बेहद ख़ूबसूरत मंज़रु हो। सो असांजा घणा धड़ थक लही विया
छाकाणि ही सभु दोस्त मुंहिंजी उमिरि जा साथारी आहिनि, थोरा घणा हेठि मथे आहियूं असां, पर सभु घणी हिकु जहिड़ा ई आहियूं। सो हिन करे असांजी थकावट बि जल्दी थी वेंदी आहे, असीं कावड़जी बि जल्दी पवंदा आहियूं, शयूं बि विसारे वेहंदा आहियूं। इहे सभु ॻाल्हियूं असां सां थींदियूं आहिनि असांजी उमिरि में। ऐं पर हीउ सॼो सफ़र जंहिं ख़ूबसूरतीअ सां गुज़रियो आहे, आउं सम्झां थो मुंहिंजे दोस्तनि खे जेकॾहिं का तकलीफ़ हूंदी त उन्हनि मूंखे माफ़ु करे छॾियो हूंदो, मूंखे ओतिरो पक आहे। छाकाणि अॼु हिकिड़े ॾींहं जे साथ में असीं एॾा वेझा अची विया आहियूं हिक ॿिए जे, असां हिक ॿिए खे पंहिंजे फस्ट नेम सां सॾणु लॻायूं, इहा पंहिंजाइप आहे, वेझड़ाई आहे। सो साईं, तव्हांजो हिते अचणु असांजे लाइ तमामु इज़त अफ़ज़ाई जो मक़ामु आहे, छाकाणि त इहे उहे दोस्त जेके सभु सिंध में जा हुआ ऑलमोस्ट, ऐं बाशऊर उमिरि में हितां विया। इन करे हिननि खे उन वक़्त जी सिंध जी पूरी सारूनी आहे, जितां जितां लंघनि था। जीअं हिकिड़े दोस्त असांजे इसराणी साहिबु पुछियो पिए कंहिंखां त भला सुजावल में हिकिड़ो बड़ जो वणु हूंदो, उहो आहे? हुननि जो साईं न, उहो बड़ जो वणु कटिजी वियो। चए यार बाक़ी छा ॾिसे सुजावल। हाणे एतिरी यादगिरी जेका आहे, सां सम्झा त असां पंहिंजे नंढपण खे ॾिसूं त असांजो कहिड़ियूं पंहिंजे ॻोठनि सां, पंहिंजे माॻनि सां केतिरी मुहबतूं एसोसिएशन्स आहिनि। हीअ माण्हू उहे सभु ख़्वाब पंहिंजे पिंबड़नि में सांडे सिंध पहुता आहिनि त जीअं उहे सभु शयूं ॾिसी सघनि जेके हिननि पंहिंजे औलाद खे ॿुधायूं आहिनि। जंहिं सिंध खे छॾे विया हुआ, उन सिंध खे हिननि पंहिंजे औलाद जे साम्हूं कीअं पेश कयो आहे, इहा ॻाल्हि असांखे अॼु ख़बर पई। ऐं हर हंधि मूंखे चयूं त असां पंहिंजे ॿारनि सां हिकिड़ो वाइदो करे आया आहियूं त फलाणी शइ ज़रूरु वठी ईंदासीं। भला पूराणी मिले थी? मुंहिंजा पूराणी मिले थी। तव्हांखे ॿुधायां पियो, मिसाल पियो ॿुधायां जेके अॼु असांजा बहस थिया आहिनि, जिन मां तव्हांखे अंदाज़ो थींदो त ह्यूमन सोल इज़ अ टेंडर सोल। इंसान ॿार जीअं आहे, ॿार ऐं ॿुढे में को वॾो फ़र्क़ु कोन्हे, इहे सिर्फ़ु वक़्त जा फेरा केरा आहिनि। पर वी ऑल मीट टुगेदर एट सम टाइम। मूंखे थोरा घणा अंग्रेज़ी अखर इस्तेमालु करण जी इजाज़त ॾियो। जो असांजी हिकिड़ी भेण योलंडा हिते आहे। योलंडा, शी इज़ नॉट सिंधी, शी डज़न्ट नो ए वर्ड ऑफ सिंधी, बट शी हैज़ लव्ड सिंध, शी हैव लव्ड सिंधीज़, एंड her daughter is contributing. She has developed a game on Sindh, and there is a wonderful game which I'm sure Mr. Israni will tell you at some time. Not only that, but they have got a very big magazine I could see, Sindhian, which is coming in English from Bombay, and they are contributing for that. So चवण का मतलब है त मुख्तलिफ फ्रंट्स ते ही दोस्त कम कर पिया, फिल्म, टेलीविज़न, जर्नलिज्म, हर लिहाज़ खां हिननि जो हिकिड़ो मक़सदु इहो आहे त सिंधियत रहे। मूं जेकी सम्झो आहे सो इहो सम्झो आहे त सिंध हिकु अटल हक़ीक़त आहे जेका सदियुनि खां आहे। मोहन जे दड़े खां वठी सिंध जी तहज़ीब जो हिकिड़ो लीको हिन तारीख़ ते, हिन सॼे ग्लोब ते निकितल आहे, जंहिंखे केर बि मेसारे न सघियो आहे। ऐं हाणे छाकाणि त कम्युनिकेशन तमामु तेज़ थी विया आहिनि, छाकाणि त दुनिया ॾाढी तेज़ तरार थी वई आहे, ऐं असांखे डपु पियो लॻे त हिन कम्युनिकेशन जे इनकलाब में in this 21st century we may not lose each one of us. We are scattered so much thinly on this globe that we may lose our contacts. And this is what is, I think, hurting all of us. असां वटि हिते बि आहे, उन में असांजी ॿोली आहे, सभ खां पहिरीं शनाख़्त जेका असांजी सुञाणप आहे, सा ॿोलीअ जी सुञाणप आहे। हाणे ॿोलीअ जो वॾो मसइलो, छाकाणि त आउं केतिरनि ई समाजनि में रहियो आहियां ऐं सिंधी दोस्तनि सां मूंखे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मिलण जो मौक़ो मिलियो आहे। हिंदुस्तान खां सवाइ हिंदुस्तान में बि मिलियो आहियां, पर उन खां सवाइ सिंगापुर में बि मिलियो आहियां, उन खां सवाइ ऐं ॿियनि मुल्कनि में बि, इंग्लैंड में मिलियो आहे, अमेरिका में मिलियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म जा मसइला आहिनि, छाकाणि त उन्हनि खे उन सोसाइटी सां कॉम्पीट करिणो आहे। हीअ जेके बि असांजा सिंधी आहिनि हुते, आई एम वेरी प्राउड टू से दैट दे आर द एंटरप्रेन्योर्स. They are very prominent people who are here this evening. Many of you may not be realizing this, but I know them personally. They are very enterprising, very shining people, and they have got a lot of things which they can share with us. Now, in a सॼी entrepreneurship में जेको हिननि जो मसलो आहे, जेको हिननि जो ॾुख आहे, सो हिन सॼी दौलत, सॼी बहितरी खां पोइ जेको ॾुख आहे, सो
तमामु तेज़ीअ सां डहंदड़ हिननि जी सुञाणप आहे ऐं असां सां बि साॻी ॻाल्हि आहे जेकॾहिं पंहिंजे दिलनि ते पाण हथ रखी ॾिसूं त असांखे अहिड़ियूं साॻियूं ॻाल्हियूं अहिड़ा साॻा इशारा पंहिंजे माहौल में नज़र था अचनि मूंखे का वॾी फ़लसफ़ी तकरीर करण जी ज़रूरत कान्हे ऐं मुंहिंजा तमामु बेहद एतिराम जोगा बुज़ुर्ग हिते वेठा आहिनि जेके मूंखां वधीक इन टॉपिक ते ॻाल्हाए सघनि था ॼाणनि था पर इहे मुंहिंजे मन में जेकी भरिजी आहे उहो सॉन्ग ॻाल्हायां पियो बिना कंहिं सोच जे बिना कंहिं रिथाबंदीअ जे छाकाणि त माहौल खे एतिरो त असांजे दोस्तनि पुरजोश ऐं ईअं खणी चइजे जज़्बाती करे छॾियो आहे जो हाणे का ॻाल्हि सोच खां वधीक निकिरी वई आहे हाणे रुगो जज़्बा वञी बचाइनि जिन खे ई ज़ाहिर करे सघे थो त सिंधी सुञाणप सिंधी ॿोली असांजो बि मसइलो आहे ऐं इन ई ॻाल्हि खे सोचींदे सिंध गैजेट एसोसिएशन अॼु खां 25 साल 1980 में सिंध में हिकिड़ो नओं सिस्टम ऑफ एजुकेशन तयारु कयो जंहिंखे असां रोशन तारा स्कूल सिस्टम चऊं था and that started like this that we started pre-primary अञा ताईं असां उन्हनि स्कूलनि हींअर असांजा 22 स्कूल हलनि था पिया ऐं उन्हनि स्कूलनि में असां प्री प्राइमरी में ई दाख़िला वठंदा आहियूं विच में का बि दाख़िला न थी सघंदी आहे and we take them from day one English and Sindhi side by side and we develop the teachers ॿी ॻाल्हि असां उन में रखी आहे जेका यकीनन तव्हांजे लाइ इंट्रस्टिंग हूंदी सा इहा त मेजॉरिटी ऑफ टीचर्स मस्ट बी फीमेल इहो पहिरियों दफ़ो त सिंधी मुस्लमाननि जूं नियाणियूं जेके आहिनि से वञनि ऐं पहिरें शहर में या पहिरें ॻोठ में जिते असां इहो स्कूल खोलियो उते जॾहिं असां छोकिरीअ खे सिलेक्ट कयो त उन माइटनि चयो त मुंहिंजी छोकिरी नौकिरी करण लाइ थोरी मूं पढ़ाई हुई नौकिरी त न कंदी भाई ऐं उन मिथ खे टोड़ियो पर इहे सटन फंडामेंटल्स आहिनि जिन ते कमु करण जी ज़रूरत हुई ऐं हाणे कान्हे हाणे हर हंधि ते हर ॻोठ में हर शहर में नंढे टाउन में यू विल फाइंड असां हाणे सिंध ग्रेजुएट इज़ नॉट कॉम्पिटिटर पर उन जे मुक़ाबले में कई स्कूल खुली विया आहिनि जेकी ॻाल्हि आउं करियां पियो इन ते असांजा त रुगो 20-22 स्कूल आहिनि पर ॿिया सवें स्कूल खुली विया आहिनि जेके असांखां बहितर कमु बि कंदा हूंदा पर असां हिकिड़ो ख़्यालु ॾिनो असां सोचियो त जेकॾहिं पंहिंजी ॿोली बचाइणी आहे त पोइ असांखे को न को सगारो भरवसो वठी अॻिते वधणो पवंदो ऐं इहा असां करे ॾिठी आहे This can be a formula with you also, wherever you are. ऐं ॿी ॻाल्हि जेका तव्हां पाण शुरू कई आहे असां ऑडियो वीडियोज़ जे वसीले ॿारनि ताईं छाकाणि जेके ॿार वेस्ट में रहनि था उहे पहिरें ॾींहं खां वठी पंहिंजी ॿोलीअ खां पंहिंजे कल्चर खां पंहिंजे ध्यान खां पंहिंजे ज्ञान खां पंहिंजी सुञाणप खां बिल्कुलु परते हलिया था वञनि ऐं उन्हनि खे कीअं वापसि वठी अचिजे उन्हनि जे लाइ ऑडियो वीडियो कंप्यूटर्स नाओ जीअं मूं हुते बि अर्ज़ु कयो ठके में त हाणे सॉफ्टवेयर में अची विया आहियूं असां यूनिकोड में अची विया आहियूं सिंधी हैज़ बिकम अ लैंग्वेज ऑफ कंप्यूटर ऐं 2-4 सालनि में तव्हांखे उहा ईअं एतिरी ईज़ी नज़र ईंदी जेतिरो तव्हां अंग्रेज़ी में ईमेल था करियो ओड़े नमूने सिंधी में ईमेल करे सघंदव इट विल नॉट बी अ डिफिकल्ट जॉब ऐं हिकु दफ़ो इहो थी वियो त इहा हिकिड़ी उमेदु आहे इहो मुंहिंजो हिकिड़ो मतिलबु त ख़ुशफ़हमी आहे या ख़ुशि उमेदी आहे त ईअं थींदो वी मे बी नॉट बी देयर few of may leave before that but there is a chances there are many chances that this language will live उन में वो पोटेंशियल आहे हिकिड़ी ज़िंदह ॿोलीअ जो पोटेंशियल सिंधी ॿोलीअ में मौजूदु आहे तंहिंजे करे असांखे रुगो करिणो हुयो आहे त असांखे थोरी पंहिंजे ज़ाती ज़िंदगियुनि में ॿोलीअ खे थोरी अहमियत ॾियणी आहे बसि का घणी क़ुर्बानीअ जी बि ज़रूरत कान्हे सिर्फ़ु अहमियत ॾियो पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे ऐं आउं पंहिंजे दोस्तनि खे सिंध में इहा गुज़ारिश कंदो आहियां त जेकॾहिं तव्हां सिंधी ॿोली तव्हांजो ॿारु नथो सिखे त माना त लतीफ़ जे साञाए मां ॿाहिरि निकिरी वेंदो ऐं लतीफ़ जे साञाए खां सवाइ सिंधी थियणु ईअं आहे जेको ॿियो माण्हू थिए या जेको रूह खां सवाइ इंसानी जिस्म तंहिंजे करे असां वटि जेका संतनि जी असां वटि जेके हिननि बुज़ुर्गनि शाह सचल स्वामी जा जेके कुझु श्लोक या जेके कुझु असां वटि शयूं मौजूदु आहिनि उहे हिकिड़ो त असां पहिरीं पंहिंजे ॿारनि ताईं त पहुचायूं असांजो फ़र्ज़ु त इहो आहे त असीं हिनखे सॼी दुनिया ताईं पहुचायूं छाकाणि असीं सम्झूं था त जेकॾहिं अमन जो पैगाम वञिणो आहे त सिंध खां वञिणो आहे सिंध ई उहा जॻह आहे सिंध वॾी उहा शइ आहे ऐं उहो फार्मूला आहे जंहिंसां दुनिया में अमन क़ाइमु थी सघे थो इहो मुंहिंजो बिलीफ आहे आई मे बी रॉन्ग पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी गुज़िरियल साल खां वठी असां हीउ सिलसिलो शुरू कयो ऐं गुज़िरियल साल जॾहिं असां वटि दोस्त आयल हुआ तॾहिं खां ई
तव्हांजे विज़िट जो बि कमु शुरू थींदो रहियो ऐं इहा मूंखे मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त 3 क़िस्म जा डेलीगेशन इन दौरान आया आहिनि ऐं असांखे इहा बि ख़ुशनसीबी हासिलु आहे दादा वासवाणी जहिड़ी अहम शख़्सियत सिंध जो दौरो कयो ऐं सिंध ग्रेजुएट जे प्लेटफॉर्म ते उन्हनि जा लेक्चर्स थिया ऐं उन्हनि खे असां शाह सचल स्वामी अमन लेक्चर्स जो नालो ॾिनो इन लाइ त हीउ अमन जो सिलसिलो आहे ऐं आउं सम्झां थो त हीउ तव्हांजो क़ाफ़िलो बि उन अमन जे सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे सो तव्हांखे वरी बि सिंध अचण ते तमामु घणियूं मुबारकूं भलीकारूं ऐं मूंखे यकीन आहे त तव्हांजी हीअ यात्रा सॼी दुनिया जे अमन लाइ हिकु नओं बाब लिखंदी महिरबानी महिरबानी अव्हांजी जो अव्हां पंहिंजी ख़ूबसूरत लबो लहजे सां इंतहाई अहम पहलुअनि ॾांहुं बि निशानदेही कई नई मोहतरम नानक कालवाणी साहिब जी उन दुख्तर जे मुतालिक़ जेका जंहिंजो नालो शर्मिला आहे ऐं उन सिंधी गेम जेका वेबसाइट ते अपलोड कई आहे ऐं न सिर्फ़ु वेबसाइट ते उनजो इंट्रस्टिंग कैटलॉग बि मौजूदु आहे पर उहा गेम हिकु ॿिए बि थीम सां आहे हिकु ॿियो बि उनजो कॉन्सेप्ट आहे बेसिक आइडिया आहे जंहिंजे मुतालिक़ मूं हुनजी फैमिली सां जेॾी महिल हींअर गुफ़्तगू कई त मूंखे ख़बर पई त उहा बेसिकली गेम जेका आहे सा जनरेशन गैप खे ख़तमु करण जे लाइ बि हिकु तमामु वॾो अहम टूल आहे जंहिंमें हुन गेम जो थीम सिंध जो नक्शो आहे ऐं हुन सिंध जे नक्शे में उन गेम करण वारा 2 माण्हू जंहिंजो तालुक़ु हिकु शख़्स ओल्ड एज सां तालुक़ु रखे थो ऐं ॿियो नौजवान टहीअ जो नौजवान शख़्स आहे जेको हिक ॿिए सां हाणे क्वेश्चनिंग कनि पिया त जंहिं ओल्ड एज वारे माण्हूअ खे इहा ख़बर आहे त सिंध जे कहिड़े शहर में कहिड़ी